अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो माशूक अली आहे। छा सरदार खान चांडे जे भाउ बुरहान खान चांडियो कॾहिं तसवर कयो हुयो त मां वारह जे ॻोठनि में जॾहिं वेंदुमि माण्हुनि सां मिलण त मूंखे ॻोठाणा जिन खे तालीम तमामु घटि आहे, जिन में शऊर जी तमामु जेको आहे त घटिताई आहे, कमी आहे, उहे जेको आहे साम्हूं मुंहिंजे बीह चवंदा त तव्हां असांजी कहिड़ी ख़िदमत कई आहे, तव्हां असांजो कहिड़ो कमु कयो आहे। छा मीर आमिर ख़ान मक्सी कॾहिं तसवर कयो हुयो त जेके ॻोठाणा आहिनि जिन खे जेको आहे त कंहिं बि शइ जी ख़बर कोन्हे, उहे मुंहिंजे माण्हुनि खे नियापो करे मोकिलींदा त वञी पंहिंजे मीर खे चओ तव्हां कहिड़ी असांजी ख़िदमत कई आहे, असांजे ॻोठ में पेर बि न रखिजो। ऐं उन खां अलावा 15 तारीख़ ते जॾहिं बिलावल भुट्टो ज़रदारी शदात कोट जॾहिं पहुतो हुयो, उन खां पहिरियों साबिक़ MP मीर नादिर ख़ान मक्सी खे शदात कोट जे हिकु नौजवान रोड ते उन जे साम्हूं जेको आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन ऐं साबिक़ सदर आसिफ अली ज़रदारी जे लाइ जेके गुथा लफ़्ज़ इस्तेमालु कया, छा मीर नादिर ख़ान मक्सी कॾहिं इहो तसवुरु कयो हुयो त अहिड़ो बि जेको आहे त वक़्तु अची वेंदो, माण्हू ईअं असांजे साम्हूं बीहजी वेंदा, ईअं ॻाल्हाईंदा ऐं ईअं असांखे बर्दाश्त करिणो पवंदो। इन सभ जो ज़िम्मेवार जेके बि माण्हू आहिनि, इहे असांजा अॻूणा चूंडियल नुमाइंदा आहिनि। इन्हनि जी कारकर्दगी जे करे जेके पार्टी जा जेके आला क़यादत आहे, पार्टी जा अॻुवान आहिनि, उन्हनि जे मथां जेके आङुरियूं खॼनि थियूं या हिननि खे जेको आहे रुसवाई जो जेको आहे मुंहुं ॾिसणो पए थो, उन जो असुलु जेको मसइलो आहे हिन जी कारकर्दगी आहे। हिननि पंहिंजे तक में पंहिंजे माण्हुनि जी का बि ख़िदमत कोन कई आहे। ऐं गुज़िरियल ॾींहुं मीर नादिर ख़ान मक्सी UC अलाहाबाद जेको असांजो साबिक़ जेको आहे त बल्दियाती इलेक्शन में जेको चेयरमैन जो उम्मीदवार हुयो, उहो चेयरमैन वॾी लीड सां आज़ादु उम्मीदवार जे हथां जंहिं शिकस्त खाधी ऐं जंहिंखे पीपल्स पार्टी जे उम्मीदवार खे बल्दियाती चूंडनि में माण्हुनि वोट कोन कयो। कल्ह वॾो जलसो पंहिंजे पर में जेको असांजे चूंडियल साबिक़ MP मीर नादिर ख़ान मक्सी उते जलसो करायो। हाणे जलसो माण्हू केरु हुया? साबिक़ MP मीर नादिर ख़ान मक्सी हुयो, पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जो सदर निसार अहमद खोड़ो, ख़ुर्शीद अहमद जोड़ेजो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ज़िलई सदर कमरदीन गोपांग, उन समेत ॿिया खोड़ सारा माण्हू उहे हुया ऐं सन्ना थुल्हा वॾेरा बि जेके उते मौजूदु हुया। 20 खां 25 गाॾियूं बॉडी गार्डनि समेत जेको उते पहुता, पर टोटल जेको जलसो हुयो उते माण्हू घणा हुया? 100 माण्हू बि कोन हुया। तव्हांजी हाणे हैसियत हिते अची पहुती आहे, तव्हां 20 खां 25 माण्हू, 20 खां 25 गाॾियूं तव्हां भरे माण्हुनि सां वञो था, तव्हांखे 100 माण्हू बि तव्हांजो आदुरभाउ कोन था कनि। ऐं उन इलाइक़े में विया आहिनि जिथे बल्दियाती इलेक्शन में माण्हुनि हिन खे 100% रिजेक्ट करे हिननि खे वोट बि न कयो, आज़ादु उम्मीदवार खे खटाए जेको आहे त डिस्ट्रिक्ट काउंसिल में मोकिले छॾियो। ऐं उन खां अलावा जेको आहे त साबिक़ MP मीर नादिर ख़ान मक्सी जे मुक़ाबले में 15 खां वधीक जेके शदात कोट में नंढियूं वॾियूं पार्टियूं आहिनि, उन्हनि जो मुतफ़िक़ा तौर ते अपोज़िशन जेको अॻुवान आहे, अपोज़िशन जेको आहे त उम्मीदवार आहे मीर मुज़फ़र ख़ान बिरोही, जंहिंखे GDA पारां टिकट जारी कई वई आहे, उन जी भरपूर हिमायत जो ऐलान कयो वियो। न सिर्फ़ु हिमायत जो बल्कि उन सां गॾु वर्क मुहिम हलाइण जो, उनखे फिनेंशियली सपोर्ट करण जो गुज़िरियल ॾींहुं जीअं ऐलान कयो वियो, फौरी तौर ते कोटमूड़ी चौक ते कैंप क़ाइमु करे ऐं राब्ता मुहिम जो आगाज़ कयो वियो आहे। पर असांजा इहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके बि ज़िले भर में जेके साबिक़ MP रहिया आहिनि, उन्हनि में एतिरी हिम्मत कोन्हे जो आम माण्हू ताईं जेको आहे उन्हनि जी रसाई थिए। जेको आहे त जे अगरि इहे जेके उम्मीदवार आहिनि, जंहिंमें मीर नादिर ख़ान मक्सी हुजे, मीर आमिर ख़ान मक्सी हुजे, नवाब सरदार ख़ान चांडियो हुजे, बुरहान ख़ान चांडियो हुजे या निसार अहमद खोड़ो हुजे, इन्हनि में का बि एतिरी वुसअत ऐं एतिरी जेको आहे त हिम्मत कोन्हे जो आम माण्हू सां वञी ॻाल्हाए सघनि। हाणे जंहिं बि ॻोठ में वञनि था, पहिरियों कोशिशि करे चवनि था अदा मोबाइल फ़ोनूं बंदि कयो। अदा मोबाइल फ़ोनूं जॾहिं हलनि थियूं त तव्हांजा जेके करतूत आहिनि, तव्हांजा जेके कम आहिनि, उन्हनि ते सवाल खॼनि था। सवाल खॼनि था त तव्हांखे दुनिया में रुसवाई जो मुंहुं ॾिसणो पवे थो। पर हीअ शुरूआति आहे, तव्हांखे इहो घणो फेस करिणो पवंदो। ऐं माण्हू जेको आहे त पंहिंजे सवालनि जा अंबार खयूं तव्हांजे लाइ वेठा आहिनि। पर गॾोगॾु हिकिड़ी ॿी शइ बि तव्हां सां शेयर कंदो हलां, जेके मुल्क जूं हालतूं आहिनि, उहे जेको आहे त हिकिड़े नए समत में वञी रहियूं आहिनि। जेको आहे बैनुल अक़वामी सतह ते जेके मामलात आहिनि, पाकिस्तान जा जेको सरहदी मामलात आहिनि, जेको आहे त उहे कशीदा थींदा पिया वञनि। ऐं मुमकिन आहे त जेके 8 फरवरी ते मुतवक़ा जेके चूंडूं आहिनि, उन्हनि खे कुझु वक़्त जे लाइ पोइते करे सघे। ऐं मुमकिन आहे पंहिंजे मुक़ररु वक़्त ते इहे चूंडूं करायूं वञनि। ऐं गॾोगॾु इन सां जेको आहे मां पंहिंजे जेको आहे जेके फॉलोअर्स आहिनि, जेके व्यूअर्स आहिनि, उनखे रिक्वेस्ट कंदुमि जेको आहे त
माशूक अली ऑफिशियल नाले सां जेको मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे उनखे जेको आहे सब्सक्राइब कयो ऐं जेको आहे उनखे शेयर कयो, लाइक कयो, कमेंट कयो, जीअं मुंहिंजी जेका अपडेट्स आहिनि वधि खां वधि तव्हां ताईं पहुची सघनि। ऐं जेके असांजे तक में जेका बि असांजे जेको ज़िले कंबर शदाद कोट में जेका बि सियासी जेको उथल पुथल थींदी, सियासी जेको आहे जेको मामलात थींदा उहे तव्हां सां वक़्तु सिर आगाह कंदा रहंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान माशूक अली कोसो खे इजाज़त ॾींदा। वॾी महिरबानी।